ओम शांति। अजीजा मावक्यं अंतिम सर्विस जो अंतिम स्वरूप शांत 22/11/1972 जा मावक्यं भावसंता पंहिंजे अंतिम स्वरूप जो साक्षात्कार थींदो रहंदो। छोजी जेतिरो जेतिरो नज़दीक ईंदा वेंदव न ओतिरो ईअं अनुभव कंदव जीअं कोई सम्मुख वस्तु ॾेखारे मिले। असांखे पंहिंजे अंतिम स्वरूप जो साक्षात्कार ईअं अनुभव थिए कि हाणे मां ईअं आहियां, हाणे मां भविष्य में छा थियणो आहे। हाणे मां आत्मा हिन पुराणे शरीर में वेठी आहियां, बाबा खे यादि, बाबा सां गॾु बाबा जी यादि, ऐं पोइ हाणे बाबा खे यादि कंदे कंदे मां परम धाम में पहुची हुयमि। पोइ हाणे मां सत्युगी देवी देवताउनि जी दुनिया में वेठी। ईअं ई अनुभव थींदो। हाणे इहे ठाहींदासीं जीअं वृद्ध अवस्था में सदा ई स्मृति रहंदी आहे न कि हाणे वृद्ध आहियूं, हाणे वञी करे ॿार ठाहींदासीं। ये पंहिंजे अंतिम स्वरूप जी स्मृति न, लेकिन समुख स्पष्ट स्वरूप सां साक्षात्कार थियणो खपे स्वरूप जो कि हाणे ईअं आहियां, पोइ ईअं ठहींदो। हाणे मां हिन पुराणे शरीर में आहियां, पोइ मां पुराणी दुनिया में, पोइ मां नई दुनिया में, नए शरीर में। जीअं शुरू में ॿुधाईंदा हुया न कि एतिरी मंज़िल ते पहुची वेंदव त ईअं सम्झंदो कि कदम रखण जी देरी आहे। हिकु पांव रखी चुकिया आहियूं, ॿियो रखणो, बसि एतिरो अंतर आहे। त हीअं पंहिंजे अंतिम स्टेज जी समीपता जो अनुभव थींदो आहे। अप्रोक्ष स्पष्ट साक्षात्कार थींदो आहे। जीअं कोई काॾे वेंदो आहे न, सोचते न हा हाणे अॼु हिते वेठा आहियूं, कल्ह हिन समय ट्रेन में वेठा हूंदासीं, चईंदा आहिनि न। बाबा चवंदा त ईअं ई जीअं तव्हां काॾे घुमण वेंदा आहियो या हुतां खां लौटी ईंदा आहियो त चईंदा आहिनि न कल्ह असां हेॾे घुमूं पिया, हाणे असां हिते घर वेठा आहियूं, कल्ह असां ट्रेन में हुयासीं, कल्ह असां हेॾे हुयासीं, अॼु हेॾे आहियूं। उहे ई अॼु असां हिन पुराणी दुनिया में वेठा आहियूं, कल्ह बाक़ी सभु आत्माऊं मथे हूंदियूं, असां नई दुनिया में वेठा हूंदा। ईअं स्पष्ट अनुभव थींदो आहे। बाबा पुछनि था जीअं आईने में पंहिंजो रूप स्पष्ट ॾेखारण में ॾींदो आहे, उअं ई बाबा चवनि था जीअं आईने में पंहिंजो स्पष्ट रूप नज़र ईंदो आहे न, स्पष्ट दर्पण आईने में, उअं ई हिन नॉलेज जे दर्पण में ईअं ई पंहिंजो अंतिम स्वरूप स्पष्ट ॾेखारण में ॾींदो आहे। जो असांखे नॉलेज आहे हुनजे दर्पण में ज्ञान जे हिसाब सां असां पंहिंजे अंतिम स्वरूप खे स्पष्ट ॾिसी सघंदा आहियूं। जीअं कोई ॾाढो सुंदर चोलो साम्हूं हूंदो आहे, मालूम हूंदो आहे कि असांखे हाणे इहो धारण करणो, त न चाहींदे बि जीअं जीअं समय नज़दीक धारण करण जो ईंदो आहे त अटेंशन वेंदो आहे, छो कि साम्हूं ॾेखारण में थो ॾे न। त उहे ज्ञान जे हिसाब सां जीअं बाबा जो धारणायूं चईंदा न, जो शिक्षायूं ॾींदा वेंदा आहिनि कि हीअं न ॻाल्हायो, हीअं न उथो, हीअं न वियो, हीअं न खाओ, हीअं सभिनि सां संबंध रखो। त जीअं जीअं असांजी धारणायूं थींदी वेंदियूं, जीअं जीअं असांजी धारणायूं थींदी वेंदियूं त असां में उहो परिवर्तन ईंदो। पोइ असां हिन पुराणी दुनिया में, हिन पुराणे शरीर में रही न सघंदा आहियूं। असांखे लॻंदो बसि हाणे बाबा तयार करे सघे त आत्मा जो उहो संस्कार, उथणी वेहणी, अगरि उहा हिन दुनिया में उहो करे त थोरो मुश्किल आहे। त असां त उहो धारण करूं था, सदा शांत रहन, सदा सुख स्वरूप, सदा खुशी में रहन, सदा आनंद में रहन।
जॾहिं आत्मा में उहे सभु धारणाएं थी वेंदियूं, शुद्धता धारण थी वेंदी, हितां जी दुनिया जी भले केतिरी बि माण्हू चवनि न साफ़ सुथरो आहे साफ़ सुथरो, लेकिन उहो प्योरिटी जे अॻियां त सभु छीछी लॻंदो न, पोइ त खाइण बि सुठो न लॻंदो हिन छीछी दुनिया में। त बाबा चवनि था कि हाणे ईअं असांखे अनुभव थियणो खपे। त उहो कॾहिं जॾहिं असां में धारणा थींदी न, तॾहिं असांखे लॻंदो बसि हाणे ये शरीर छॾियो, बसि हाणे ये शरीर में असां वेठा आहियूं, नई दुनिया में असां वेठा आहियूं, नई दुनिया में, नए चोले में, नए संबंधनि सां गॾु, नयो खाइण पीअण चीजूं। त बाबा चवनि था ईअं ई पंहिंजो अंतिम स्वरूप ॾेखारण में ॾींदो आहे, हुन स्वरूप तरफ़ अटेंशन वेंदो आहे। उहा लाइट जो स्वरूप चओ, बाबा चवनि था कि उहा लाइट जो स्वरूप चओ, उहा लाइट जो स्वरूप असांखे अंतिम स्वरूप साम्हूं ॾेखारण में वेंदो आहे। हुन स्वरूप तरफ़ अटेंशन वेंदो आहे। बाबा प्रश्न ॿुधो, उहो लाइट जो स्वरूप चओ या चोलो चओ, लाइट ई लाइट ॾेखारण में ईंदी। उहो जेको असांजो स्वरूप हूंदो न अंतिम वारो, छो अंतिम असांजो फ़रिश्तो स्वरूप आहे, ऐं पोइ फ़रिश्तो सो देवता स्वरूप, आत्मा असांजी पवित्र थी वेंदी त हिन समय असांखे आत्मा जो लाइट स्वरूप नज़र ईंदो। पोइ सतयुग में असांखे असांजो लाइट वारो स्वरूप सुठे शरीर जे अंदर वेठो आहे, पवित्र शरीर जे अंदर। त उहो लाइट जो स्वरूप चओ या चोलो चओ, लाइट ई लाइट ॾेखारण में ॾींदी। जॾहिं असांखे अंतिम थी वेंदो न लाइट जी स्थिति, फ़रिश्तो स्वरूप छा हूंदो, लाइट जो हूंदो न। ॾिसण वारा बि अनुभव कंदा कि लाइट जे वस्त्रधारी आहिनि, मतिलबु असांजी शरीर उन्हनि खे नज़र न ईंदो, असांजी कपिड़ा न नज़र ईंदा, असां आत्मा में एतिरी लाइट अची वेंदी कि उहो लाइट हिन शरीर खे ढके छॾंदी। असांजी आत्मा मां एतिरी लाइट नज़र ईंदी जो हिन शरीर खे ढके छॾंदी, उनखे फ़रिश्ते स्वरूप चइबो आहे। त ॾिसण वारा इहे अनुभव कंदा कि लाइट जा वस्त्रधारी आहिनि, लाइट ई हिननि जो ताज आहे, लाइट ई हिननि जो वस्त्र आहे, लाइट ई हिननि जो श्रृंगार आहे, लाइट ई असांजो वस्त्र हूंदा, लाइट ई असांजो ताज हूंदो, लाइट ई असांजो श्रृंगार हूंदो। जाते बि ॾिसंदा त लाइट ई लाइट ॾिसंदा, मस्तक जे मथां ॾिसंदा त लाइट जो क्राउन ॾेखारण में ॾींदो। बाबा ये असांजी अंतिम स्थिति हूंदी। असांजे मस्तक ते कोई ॾिसंदो न त असांजे मस्तक ते लाइट जो क्राउन नज़र ईंदो, नैननि में बि लाइट जी किरणियूं ॾेखारण में ॾींदियूं माण्हुनि खे, मस्तक ते लाइट जो क्राउन, नैननि में लाइट जी किरणियूं ॾेखारण में ॾींदियूं। त अहिड़ो रूप साम्हूं ॾेखारण में ॾींदो आहे, छो जो मास्टर रूप अर्थात शक्ति रूप जो पाठ हलंदो उहो प्रसिद्ध कीअं थींदो। लाइट रूप सां कोई बि साम्हूं अचे त हिकु सेकेंड में अशरीरी थी वञे। असांजो अगरि लाइट स्वरूप हूंदो न त कोई बि साम्हूं ईंदो त हिकु सेकेंड में अशरीरी थी वेंदो। त बाबा चवनि था उहो लाइट रूप सां ई थींदो न। असांजी जॾहिं उहा अशरीरी पंज स्थिति हूंदी उहा लाइट वारी, त असां में जो लाइट निकिरंदी न त हुन लाइट सां ॿियूं आत्मायूं बि लाइट लाइट थी वेंदियूं, ॿियूं आत्मायूं बि अशरीरी थी वेंदियूं। त जीअं हलंदो फिरंदो लाइट हाउस थी वेंदासीं त खीणी कंहिंखे बि शरीर ई न ॾेखारण में ॾींदो, कंहिंखे बि असांजो शरीर गुम थी वेंदो।
सभिनि खे लाइट 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 नज़र ईंदी। विनाश जे समय पेपर में पास थियण आहे त सर्व परिस्थितियुनि जो सामनो करण लाइ ये लाइट हाउस ठहिणो पए। छोकी अंत जे समय ॾाढी सारी वृत्तियूं बुरी दृष्टि वारा विकार बुरायूं ॾाढी तेजी सां असांजो सामनो करणो ईंदो। त हुन समय अगरि असांजो लाइट स्वरूप हूंदो न त उहो असांजो सामनो न करे सघे। त बाबा चवंदा हाणे खां ई अभ्यास करणो आहे। पंहिंजी असांजी आत्मा में एॾी लाइट बाबा खे यादि करे एॾो हलो कि बाबा जी लाइट असांजी आत्मा में अचे, असांजी आत्मा में एॾी लाइट निकिरे कि शरीर हिकदमि मर्ज थी वञे, पर शरीर आहे असांजा लाइट जो शरीर, लाइट जा हथ आहिनि, मुंहं पेर आहिनि। तॾहिं असां अंत समय जी परिस्थितियुनि जो सामनो करे सघंदासीं। हलदे फिरदे पंहिंजो इहो रूप अनुभव थियणो खपे। ये प्रैक्टिस करणी आहे। बाबा चवनि था शरीर बिल्कुलु भुलिजी वञे। अगरि कोई कम बि करणो आहे, हलणो बि आहे, ॻाल्हियूं बि करणियूं आहिनि, ॻाल्हाइणो बि आहे, वो भी निमित्त आकारी लाइट जो रूप धारण करे करणो। अगरि असांखे कुझु बि कमु करणो आहे, हलणो आहे, ॻाल्हाइणो आहे, उहो बि निमित्त आकारी रूप धारण करे करणो। जीअं पाठ वॼाइण जे समय चोलो धारण कंदा आहियूं न, कार्य समाप्त थियो चोलो लाहे हिकु सेकंड में धारण कंदा आहियूं, हिकु सेकंड में न्यारा थी। जॾहिं ये प्रैक्टिस त इहे जेके बाबा चवनि था न भई निमित मात्र, असांखे ज्यादा समय लाइ प्रैक्टिस में करणो आहे। मां आत्मा लाइट हिन अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, त जेतिरो ॻाल्हाइणो ओतिरो ॻाल्हायो, पोइ लाइट हथनि सां कमु करां थी। बाबा त असांजो हीअं न की मूंखे जल्दी जल्दी कमु करणो, असांजी मेन प्रायोरिटी हुजणी खपे मां त हुन अगरि लाइट जे रूप में असां कमु कंदासीं न त ज्यादा जल्दी एक्यूरेट थींदो ऐं शांती सां थींदो। असां बाबा जी ॿारनि खे हाणे छा कयूं? असां बाबा जे ॿारनि खे हाणे मूंखे इहो पुरुषार्थ करणो आहे न, घर गृहस्थी हलाईंदे हुए बि तव्हां इहो अभ्यास करे ॾिसंदव न, पोइ तव्हांखे तव्हां ॾिसो तव्हांजो कमु बि सुठो थी वेंदो, तव्हांजो कमु जल्दी बि थी वेंदो, एक्यूरेट बि थी वेंदो, तव्हांखे कमु करण सां घर में शांती बि रहंदी, ॿियनि खे बि ॾाढो सुख मिलंदो, परिवर्तन थींदो। छोकी हिन समय माण्हू नंढनि खां वॾा सभु चवनि था ईअं करो, पढ़ाई करो, धंधा करो, शादी करो, ॿार पैदा करो, सभु जल्दी जल्दी में करनि था, ठीकु नथा करनि। जल्दी जल्दी करो, उथो, ये वञो, हेॾे वञो, स्कूल वञो, ईअं करो, धंधो करो, घर जो कमु करो, जल्दी 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 जल्दी। मां आत्मा आहियां ऐं मूंसां गॾु बाबा आहे, मुंहिंजो लाइट जो शरीर आहे। पोइ असां एक्यूरेट कमु कंदासीं। त बाबा चए थो हीअं जीअं पाठ वॼाइण जे समय चोलो धारण करण जे पहिरियों असांखे बाबा प्रैक्टिस न थींदी न, तव्हां परमधाम में पहुची, पोइ हेठि अची करे शरीर धारण करे पाठ वॼायो, पोइ पाठ ख़तमु थिए, पोइ न्यारा थी वञो। जॾहिं इहा प्रैक्टिस पकी थी वेंदी, पोइ असांखे हाणे बाबा चए थो लाइट जे शरीर वारो अभ्यास करो, असांजो कर्म भोग बि समाप्त थी वेंदो। जीअं इंजेक्शन लॻाए करे दर्द खे ख़तमु कबो आहे न, हठ योगी त शरीर सां न्यारो करण जो अभ्यास कराईंदा। इंजेक्शन सां दर्द खे ख़तमु कराए छॾंदा आहिनि, दर्द खे। ऐं जेका हठ योगी हूंदा आहिनि उहे शरीर सां न्यारो थियण जो अभ्यास कराईंदा। बाबा छा थो चए, शरीर में रहंदे पंहिंजे खे लाइट जो शरीर सम्झो, त ईअं स्मृति स्वरूप जो इंजेक्शन लॻाए छॾो त देह जी स्मृति सां ई गायब थी वेंदासीं। ख़ासि करे जॾहिं तव्हांखे शरीर में वैसे त पहिरियों खां अभ्यास कंदासीं तॾहिं शरीर में सूर थींदो, त इहो अभ्यास ॾाढो कम में ईंदो आहे।
जीअं दादियूं हूंदा आहिनि न, त दादियुनि खे बीमारी में बि बीमारी वो लॻंदी न आहे असांखे, काथे सूर आहे, बुखार आहे, ईअं आहे, त उन्हनि खे त कुझु असर ई न थींदो, उन्हनि खे इंजेक्शन लॻायो त छोजी वो शरीर खां न्यारीपन जी अभ्यास में वेंदी। त बाबा चए थो ईअं जीअं वो इंजेक्शन लॻाए करे सूर ख़तम कंदा आहिनि ऐं शरीर खां न्यारो थियण जी प्रैक्टिस कराइनि, ईअं असांखे स्मृति स्वरूप जो इंजेक्शन लॻाइणो कि मुंहिंजो लाइफ जो शरीर त देह जी स्मृति गायब थी, स्वयं बि पाण खे लाइफ स्वरूप अनुभव करो त असांजे लाइफ स्वरूप द्वारा ॿियनि खे बि अनुभव थी। अंतिम सर्विस, अंतिम स्वरूप इहो ई आहे। अंतिम सर्विस जो अंतिम स्वरूप छा आहे? पंहिंजे लाइट जे शरीर द्वारा सर्विस करणी आहे। असांजे लाइट जे शरीर द्वारा सभु अशरीरी थी करे पंहिंजे घर हली, इन सां सॼी कारोबार बि लाइट सां हल्की थी वेंदी। तव्हांजी बि सुबुह खां राति ताईं घर जी कारोबार हलंदी आहे न, जो कहावत आहे न, पहाड़ बि राई ठही वेंदो, ईअं कोई बि कार्य लाइट रूप थियण सां हल्को थी वेंदो, बुद्धि लॻाइण जी आवश्यकता न पवंदी। जॾहिं असां लाइट स्वरूप में हूंदा आहियूं न त असांखे बुद्धि जो कम बि ख़तम थी वेंदो, हल्के कम में बुद्धि न लॻाइणी पवंदी आहे न, छो हल्का थी वेंदा आहिनि बाबा मां। त हिन लाइट स्वरूप जी स्थिति में जो मास्टर जानी जाननार, वो मास्टर त्रिकालदर्शी जा लक्षण आहिनि उहे अची वेंदा आहिनि बाबा जन। जॾहिं असां लाइट स्वरूप थी वेंदासीं न त मास्टर जानी जाननहार, मास्टर त्रिकालदर्शी जा लक्षण उहे अची वेंदा आहिनि असां। करूं या न करूं इहो बि सोचणो न पवंदो आहे असांखे, छोकी जानी जीअं अॻियां छा थियण वारो असांखे पहिरियों खां ई पतो लॻी वेंदो, त बुद्धि खे लॻाइणो ई न पवंदो। बुद्धि में उहो ई संकल्प हूंदो जो यथार्थ करणो। हुन अवस्था में विच में कोई बि कर्म भोग जी वासना बि न रहंदी, छोकी एॾा हल्का थी वेंदासीं। त जेको कमु करणो उहो ई संकल्प ईंदो, पोइ बुद्धि जो कम ई न लॻंदो। हाणे त बुद्धि खे निर्णय करणो पवंदो न, भई मन में संकल्प ईंदो, बुद्धि निर्णय कंदी आहे, त लेकिन हुन अवस्था में असांखे उहो ई संकल्प ईंदो जो असांखे करणो। बाबा चवनि था कि हुन अवस्था में कर्म भोग जी वासना बि न रहंदी। जीअं इंजेक्शन जे नशे में माण्हू ॻाल्हाईंदो आहे, हिलंदो आहे, सभई कुझु बि कंदो आहे, लेकिन हुनखे स्मृति न रहंदी। पोइ जॾहिं पंहिंजे इंजेक्शन जो नशो ख़तम थी वेंदो न, पोइ असां हुनखे ॿुधाईंदा आहियूं त चवंदा अच्छा मां ईअं पियो करां। त बाबा चवनि था त हुननि जी स्मृति न रहंदी आहे, करूं था ये स्मृति न रहंदी, सुता ई थींदो रहंदो इंजेक्शन जे नशे सां। उहे कर्म भोग व कर्म कहिड़ी बि प्रकार जो हलंदो रहंदो, लेकिन स्मृति न रहंदी। असां एॾो हल्को थी वेंदासीं कि जो कमु असांखे करणो न उहो असांखे संकल्प ईंदो, असां करण लॻी वेंदासीं। त बाबा चए थो असां कर्म त कंदासीं जॾहिं असांजो लाइट स्वरूप हूंदो। असांखे शरीर में अगरि सूर थींदो हूंदो त सूर बि थींदो हूंदो, असां कर्म बि करूं था, सूर बि थिए थो, लेकिन असांखे सुध बुध न हूंदी, हिकदमि न्यारो थी करे। मतलब कर्म जो परिणाम जो हूंदो आहे न, भई मां इहो कमु थी करां, हीअं सुठो थिए, हीअं थिए, हूअं थिए, ईअं न, भई असांखे कर्म करणो आहे, कर्म कयूं त ईअं असांजी स्मृति थी वेंदी। जेके चार्ज करे सघिबो न, उहो पंहिंजो कमु कंदो रहंदो आहे, एक्यूरेट कमु करे थो, लेकिन हुनखे पतो कोन अथसि कि हा मां कयो ठीकु आहे, हू पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदो। उहो ई असांजी स्थिति थी वेंदी। उहो पंहिंजी तरफ़ आकर्षित न कंदो, शरीर असांखे आकर्षित न कंदो, सूर असांखे आकर्षित न कंदो, लेकिन असां कर्म सभु सही कंदासीं बाबा जी श्रीमत अनुसार, ईअं न असां कुझु गड़बड़ वारो कमु कंदासीं।
अहिड़ी स्टेज खे अंतिम स्टेज चइबो आहे। अहिड़ो अभ्यास थियणो खपे। ये स्टेज केतिरी समीप आई आहे, बिल्कुलु सम्मुख ताईं पहुची विया आहियो। मतलब कर्म कंदे हुए माण्हुनि खे कर्म लॻंदो आहे न, मां सॼो ॾींहुं कमु थी कयां त थकिजी पई आहियां, मां एॾो कमु कयो आहे, ईअं उहो वारी भावना न ईंदी। असांखे सूर बि थींदो, असां कम बि कंदासीं जॾहिं लाइट स्वरूप हूंदो, लेकिन असांखे सूर जी महसूसता न थींदी। असांखे ईअं न लॻंदो की मां सॼो ॾींहुं एॾो कमु कयो। छोजो उहो लाइट जो स्वरूप सां कमु कंदासीं न त थकान न थींदी। ऐं पंहिंजे खे शरीर सम्झी करे कंदा आहियूं त थकान थींदी। त बाबा चए थो त बिल्कुलु अहिड़ी स्टेज असांजे सम्मुख अची वई आहे। इहा स्टेज असांखे प्राप्त करणी आहे। जॾहिं चाहे तॾहिं लाइट रूप थी वञो, जॾहिं चाहे तॾहिं शरीर में अचूं, उहा जो कुझु करणो आहे सो करो। सदाकाल वो स्थिति हिकु रस रहे तेसि ताईं त विच विच में कुझु समय त अभ्यास करो। हाणे भले ही शरीर में अचो था, लेकिन विच विच में अभ्यास करो। जॾहिं बि ध्यान अचे न, मुंहिंजी शरीर पूरो लाइट जो आहे, ये लाइट जा हथनि सां मां ईअं कमु थी करां, लाइट जी अखियुनि सां ॾिसां थी, लाइट जो मुख सां ॻाल्हायां थी, मुंहिंजे शरीर मां लाइट थी निकिरे, लाइट जे मुख सां ॻाल्हायां थी, कननि सां ॿुधां थी, हथनि सां कमु करां थी, पेरनि सां हलां थी। तो जॾहिं जॾहिं यादि अचे ते अभ्यास करो। पोइ जॾहिं जॾहिं देह में अचे भुलिजी था वञो तो वरी अभ्यास करो, वरी भुलिजो, वरी अभ्यास। तो धीरे धीरे कंदोसीं न, पोइ तुंहिंजी आदत पइजी वेंदी। पोइ ईअं रहंदे रहंदे सदाकाल थी वेंदो। जीअं साकार में आकार जो अनुभव कंदा हुया न, ब्रह्मा बाबा ईअं ई कंदा हुया। ब्रह्मा बाबा कॾहिं बि भटी न कई। ब्रह्मा बाबा कॾहिं बि ईअं जे माण्हू कंदा आहिनि न एक्स्ट्रा वेही करे, अमृत वेला बाबा कंदा हुया, लेकिन पोइ बाबा खे कमु ई एॾो हूंदो हुयो, ॿार ई एॾा, त बाबा कर्म कंदे हुए ई अभ्यास कंदा हुया ब्रह्मा बाबा। हाणे त माण्हू ॾिसो सभु कमु छॾे करे हा ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, शेवा आहे, लेकिन असांखे योग करिणो आहे, मुरली क्लास ॿुधणी आहे, ईअं। हा बाबा ईअं नथो चए ॿुधो योग अभ्यास करो, लेकिन कर्म कंदे हुए बि असांखे यादि रहे। साकार बाबा द्वारा कर्म कंदे हुए बि साकार बाबा द्वारा माण्हुनि खे अनुभव थींदो है। बाबा सां कोई ॻाल्हाईंदो, बाबा ॻाल्हाईंदा, पोइ वरी लाइट करो। ईअं ई असांखे अभ्यास करणो आहे। फर्स्ट में रहंदे बि फरिश्ते जो अनुभव कंदा हुया न, ईअं ई स्टेज त अचणी आहे। शुरू में ॾाढनि खे साक्षात्कार बि थियो, लाइट ई लाइट ॾेखारण में ॾींदा हुया। पंहिंजे लाइट जे क्राउन सां बि पंहिंजे लाइट जे क्राउन जा बि अनेक बार साक्षात्कार थिया हुया। जो आदि में सैंपल हुयो, वो अंत में हाणे प्रैक्टिकल स्वरूप थींदो। बाबा चई न आदि सो अंत थींदो। त आदि में जो कुछ भी थियो, हाणे अंत में भी वह नजारा बाबा चवंदा असांखे प्रैक्टिकल स्वरूप में सभिनि खे अनुभव। फिर तो साक्षात्कार थींदो। हाणे त अखियुनि सां ॾिसंदासीं, अनुभव कंदासीं, छो कि हाणे सभु संपन्न संपूर्ण ठही विया आहिनि। अखियुनि सां ॾिसंदासीं, संकल्प जी स्थिति जो साक्षात्कार थींदो। जीअं वाचा सां तव्हां डायरेक्शन ॾींदा आहियो, तो पहिरियों बाबा साकार में असांखे मुरली ॿुधाइनि, पोइ अव्यक्त बाप दादा जो पाठ हले। हाणे बि बाबा जो पाठ थो हले, लेकिन हाणे जे बाबा जी ॻाल्हियूं केरु सम्झी सघंदो। वाचा सां डायरेक्शन ॾींदा आहियूं जीअं, त हूअं ई संकल्पनि सां सॼो कारोबार हली सघी। हाणे कीअं सॼी कारोबार हले थी, बल्कि हिन में संदेशूं आहिनि, लेकिन इस संदेशनि जो पाठ बि केरु। अंत में त सभु कोई काथे सभु टीवियूं आदि इंटरनेट, मुरली भी बंद थी।
उन समय असांखे केरु डायरेक्शन ॾींदो की छा करिणो आहे। पोइ जंहिंजो बुद्धि योग बाबति सां क्लियर हूंदो उन्हनि खे संकल्प ईंदो। संकल्प सां जी कारोबार हलंदो। हेठि जीअं हूंदो न, हेठि पृथ्वी ते मथे रॉकेट मोकिलंदा आहिनि त हेठि पृथ्वी सां मथे ताईं डायरेक्शन वेंदो आहे। प्लेन बि वेंदो आहे त प्लेन खे डायरेक्शन केरु ॾींदो आहे, हेॾे मुड़ो हेॾे मुड़ो, हेठां ई त कनेक्शन हूंदो अथसि। रॉकेट जा बि मथां खां उहो तस्वीर खीचे हेठि मोकिलंदा आहिनि। त छा श्रेष्ठ संकल्पनि सां कारोबार न हली सघे। बाबा चवनि साइंस असांजी कॉपी कई अथई न साइलेंस जी, त एग्जाम्पल ॾियण अर्थ पहिरियों खां ई स्पष्ट रूप सां असांजे साम्हूं आहे भई साइंस में थींदो आहे। हिते त साइलेंस जी शक्ति सां बाबा द्वारा असांखे संकल्प अचे ऐं असां हिक ॿिए खे कारोबार न हलाए सघंदा। जीअं फोन ते हलाईंदा आहिनि, हाणे विच में कोरोना आहे त सभु इंटरनेट द्वारा कारोबार हले थी, हाणे संकल्पनि द्वारा हले। हाणे तुंहिंजी कारोबार संकल्पनि द्वारा हलंदी। पोइ त ॾिसो कोई बि जेका बि बाबा सां जंहिंजो कनेक्शन क्लियर हूंदो, हिनमें व्यर्थ संकल्प माया जा बि संकल्प अची सघंदा आहिनि। त उहा जजमेंट करण जे बि पंहिंजे में बुद्धि हुजणी खपे कि सही आहे या ग़लति आहे। जीअं हवा में सिग्नल वेंदा त राइट फ्रीक्वेंसी वारो राइट चैनल ते कैच कंदो त असांखे पंहिंजी फ्रीक्वेंसी सुठी थी बाबा सां मैच करे रखणी आहे। तॾहिं असांखे राइट सिग्नल मथां खां ईंदो ऐं असां हुन प्रमाण कमु कंदासीं ऐं सफलता प्राप्त करे सघंदासीं। त बाबा चवनि था त कल ईअं असांखे करिणो आहे। कल्प पहिरियों बि तव्हां माण्हुनि कयो आहे न, पोइ ॻाल्हाइण जी आवश्यकता न पवंदी। जीअं ॻाल्हाइण में ॻाल्हि खे स्पष्ट कबो आहे न, उहो ई संकल्प सां सॼी कारोबार हलंदी। जेतिरो जेतिरो अनुभव कंदा वेंदव, हिक ॿिए जे समीप ईंदा वेंदव त संकल्प सां बि हिक ॿिए सां मिलंदा वेंदा। पोइ भले असां हिक ॿिए सां मिलूं न, लेकिन असांजी संकल्पनि जी फ्रीक्वेंसी हिक ॿिए सां मिलियल हूंदी त पोइ हिक ॿिए जे समीप अची वेंदासीं। त बाबा चए थो लाइट रूप हुजण सां व्यर्थ संकल्प व्यर्थ समय बि समाप्त थी वेंदो। समय व्यर्थ संकल्प बि समाज जी असांजो लाइट जो स्वरूप हूंदो न, त असांखे राइट संकल्प बि कैच थींदो। व्यर्थ संकल्प व्यर्थ समय समाप्त थी वेंदो। संकल्प उहो ई ईंदो जो थियण वारो। संकल्प असांखे उहो ई ईंदो जो थियण वारो आहे। असांजी बुद्धि में उहो ई संकल्प ईंदो ऐं जेको करणो आहे हुनजी बुद्धि में बि उहो ई संकल्प उथंदो कि करणो। असांजी बुद्धि में बि उहो ई संकल्प ईंदो कि हा ईअं करणो। पोइ असां द्वारा ॿियनि खे बि ईअं अनुभव थींदो कि इहो करणो आहे। ॾिसो असांजे लाइफ स्वरूप द्वारा असांखे त फ़ाइदो आहे ई, लेकिन असां द्वारा ॿियनि आत्माउनि खे बि फ़ाइदो थींदो त हुननि वटि बि उहो ई संकल्प ईंदो जो करणो आहे हुननि खे। थींदो न तेरे बाणे सर्व जो भलो। नवीनता त इहे ई आहे न, इहा कारोबार कोई ॾिसे त सम्झे हिननि जी कारोबार चइण सां न इशारनि सां हलंदी। असांजी कारोबार चइण सां न हलंदी आहे, इशारनि सां हलंदी आहे। त बाबा चए थो नज़र सां ॾिसो सम्झी वञो। सूक्ष्म वतन हिते ई ठहिणो आहे। हाणे सूक्ष्म वतन हिते ई ठहिणो आहे। प्रैक्टिकल में अहिड़ी प्रैक्टिस कराईंदा आहियो? बाबा पुछनि था। वॾी वॾी दादियुनि खां हुन समय बाबा पुछनि पिया अहिड़ी प्रैक्टिस कराईंदा आहियो? टीचर्स की सिखलाईंदा आहियो कि अञा सिर्फ़ु भाषण ई सिखलाईंदा आहियो? हाणे असांखे जेका कहिड़ी प्रैक्टिस करणी आहे, हिकु त पंहिंजे लाइफ स्वरूप में रहो ऐं जो तव्हांखे जो करणो आहे उहो ई संकल्प अचे ताकि असां द्वारा बि ॿियनि माण्हुनि खे
जो करणो उन्हनि जी आत्मा बि एॾी शुद्ध थी वञे कि उन्हनि खे बि उहो ई टच थिए जो करणो। त बाबा वटि पुछनि था, तव्हां माण्हुनि जी स्टेज पंहिंजी आहे, जेका वॾा वॾा जातियूं आहिनि उन्हनि जी त स्टेज पंहिंजी आहे, तव्हां माण्हुनि उहो स्टेज पार करे चुकिया आहियो। नंबरवार त हूंदो आहे न, जे भविष्य में ताज तख्त धारण करे करे पोइ छॾे करे ॿियनि खे ॾींदा, तॾहिं त ॿिया वठंदा न। हिते बि ईअं हूंदो, हिते बि जीअं जीअं आत्माउनि जी जो स्टेज जो हिननि खे प्राप्त थींदी वेंदी आहे न, हिते बि तव्हां ॿार स्टेज के पार करे हलंदा वेंदा आहियो, तॾहिं त ॿिया बि हुन स्टेज ते ईंदा न। पहिरियों दादिन कोर्स करायो, क्लास करायो, भाषण कयो, पोइ धीरे धीरे हुननि ॿियनि खे ॾिनो त ॿिया नंबर वारा आया, पोइ 3 नंबर वारा, हाणे जेका प्रेजेंट आहिनि हुननि खे बि बाबा चए थो तव्हांखे हाणे पंहिंजी स्टेज जो तव्हां पार कई आहे, हू तव्हांखे ॿियनि खे ॾियणी, हिनखे वरितो चइबो। शिव बाबा ब्रह्मा बाबा खे ॾिनई, मम्मा खे ॾिनई, पोइ हुननि ॿियनि खे ट्रांसफर कयो, ॿियनि खे। हाणे जे ॿारनि खे तव्हां वॾनि खे ट्रांसफर कयो। त हिन रीति सत्युग में बि ताज ऐं तख्त ट्रांसफर थींदो वेंदो। त बाबा चए थो भविष्य जी रूपरेखा हिते ई त हलंदी, हुन स्टेज सां अहिड़ी लग्न लॻी वञे जो हुनजे बिना जी सुठो ई न लॻे। हाणे लाइट जी स्टेज सां एतिरी लगन लॻी वञे कि हिनजे बिना सुठो ई न लॻे, न चाहींदे बि बार बार हुन लाइट जी स्टेज ते असां अची वञूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,